नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी आहे। घणी यासीन खबर ॾिनो नबी शाह वंगन थाणे जी हद मां 6 हथियारबंदनि पारां जान मोहम्मद मरी ऐं खैर मोहम्मद मरी खां मोटरसाइकिल मोबाइल फोन ऐं रोक रक़म फुर। नबी शाह थाणे ते इतला बावजूद पुलिस कार्रवाई न कई। मुतासिरन जो घणी यासीन प्रेस क्लब में पुलिस खिलाफ एहतजाज ऐं इंसाफ़ जी घुर। इन मौके ते खैर मोहम्मद मरी ॿुधाईंदे चयो त रतो देरो खां पुट जान मोहम्मद मरी सां गॾु मोटरसाइकिल ते ॻोठ अता मोहम्मद मरी ॾांहुं वञी रहिया हुआसीं त शादी खान लाड़ी वटां 6 हथियारबंदनि असांखे गैरगमाल बणाए मोटरसाइकिल मोबाइल फोन रोक रक़म फुर करे हथियारबंदनि फरार थी विया। इतला बावजूद नबी शाह थाणे जी पुलिस ॾोहारियुनि खिलाफ कार्रवाई न कई। हिन IG सिंध DIG लाड़काणो SSP शिकारपुर खां घुर कई त फुर थियल मोटरसाइकिल मोबाइल फोन ऐं रोक रक़म वापसि कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इलाइक़े में अमन बहाल कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।